अहम ख़बर वांखे ॾियूं पिया भिड़शाम जिते लतीफ़ कॉलोनी में ॿिनि सियासी धुरियुनि जे हामियुनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग कई वई आहे। डंडा ऐं लठियूं लॻण सबबि केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि। झेड़े दौरान अणॼातल हथियारबंदनि सिधी फायरिंग कई। पुलिस ऐं रेंजर्स जा अटाला पहुची विया आहिनि। ॿिनि सियासी धुरियुनि जे कारकुननि विच में बैलेट बॉक्स जे मामले तां झेड़ो थियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। भिट में लतीफ़ कॉलोनी में ॿिनि सियासी धुरियुनि जे हामियुनि में झेड़ो थी पियो आहे। फायरिंग डंडा ऐं लठियूं लॻण सबबि केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े दौरान अणॼातल हथियारबंदनि सिधी रीत फायरिंग कई। पुलिस ऐं रेंजर्स जा अटाला सूरतहाल ते कंट्रोल लाइ पहुची विया आहिनि। ॿिनि सियासी धुरियुनि जे कारकुननि विच में बैलेट बॉक्स जे मामले तां झेड़ो थियो आहे। ख़बर ॾियूं पिया अवांखे भिड़शाह मां लतीफ़ कॉलोनी में ॿिनि सियासी धुरियुनि जे हामियुनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें फायरिंग कई वई आहे। डंडा ऐं लठियूं लॻण सबबि केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि। झेड़े दौरान अणॼातल हथियारबंदनि सिधी फायरिंग कई। पुलिस ऐं रेंजर्स जा अटाला पहुची विया आहिनि। ॿिनि सियासी धुरियुनि जे कारकुननि विच में बैलेट बॉक्स जे मामले तां झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान अणॼातल हथियारबंदनि सिधी फायरिंग कई। पुलिस ऐं रेंजर्स जा अटाला सूरतहाल ते कंट्रोल लाइ पहुची विया आहिनि। ॿिनि सियासी धुरियुनि जे कारकुननि विच में बैलेट बॉक्स जे मामले तां झेड़ो थियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया भिड़शाह मां ख़बर आहे। लतीफ़ कॉलोनी में ॿिनि सियासी धुरियुनि जे हामियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े में फायरिंग कई वई आहे। डंडा ऐं लठियूं लॻण सबबि केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। झेड़े दौरान अणॼातल हथियारबंदनि सिधी फायरिंग कई। पुलिस ऐं रेंजर्स जा अटाला पहुची चुका आहिनि। ॿिनि सियासी धुरियुनि जे कारकुननि विच में बैलेट बॉक्स जे मामले तां झेड़ो थियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। भिट में लतीफ़ कॉलोनी में ॿिनि सियासी धुरियुनि जे हामियुनि में झेड़ो थी पियो आहे। फायरिंग डंडा ऐं लठियूं लॻण सबबि केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े दौरान अणॼातल हथियारबंदनि सिधी फायरिंग कई। पुलिस ऐं रेंजर्स जा अटाला पहुची विया। तफ़सील मालूम कंदासीं। भिड़शाह मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुस्तक़ीम समूह सां लाइन ते मौजूदु आहे। जी मुस्तक़ीम, छा सूरतहाल आहे, आगाह कजो। जी, थोड़ी देर पहिरियां भिड़शाह लतीफ़ कॉलोनी में पोलिंग आई अली वली अला स्कूल में, जिते पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि माना वोटरनि ऐं जेको हिते भिड़शाह जो आज़ाद लतीफ़ी आज़ाद ग्रुप आहे, सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी ऐं बिफ़िदा हुसैन शाह लतीफ़ी, उन वोटरनि में जेको बोकस वोट जेको लॻाइण था जेको लतीफ़ आज़ाद पैनल वारनि इहो इल्ज़ाम हयो त जेको पीपल्स पार्टी जा नामालूम माण्हू ख़बर न आहे किथां अंदरि वञी जेको बोकस वोट हणनि पिया। उन तां जेको दू बदू जेको फायरिंग लठ ऐं मुखुनि जो ॿिन्ही वोटरनि जे सपोर्टरनि में जेको तमामु घणो झेड़ो थी पियो, जंहिंमें जेको ॿिनि खां वधीक ज़ख़्मी, हिकिड़ो खान चंडियो ऐं मिठल चंडियो त गोली लॻी आहे। हिक खे जेको लठियूं लॻियूं आहिनि जंहिंखे अस्पताल खणाए विया आहिनि। इन विच में भिड़शाह में जेको पुलिस इंतिज़ामिया रेंजर्स या ॿी का बि इंतिज़ाम न हुई ऐं इलाइक़े घरनि जे विच में पोलिंग आहे, जंहिंमें सॼे इलाइक़े में लतीफ़ कॉलोनी में ॾहकाव पइजी वियो ऐं जेको तमामु घणी परेशानी पैदा थी वई ऐं सिधी फायरिंग थी। हुन खां पोइ पुलिस पहुची आहे।